लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं साईं गुलाम सरवर खेड़ी साहब सां जारी आहिनि। साईं गुलाम सरवर खेड़ी साहब गुज़िरियल नशिस्त में असांखे हीअ ॻाल्हि ॿुधाई त कीअं हुननि जो ॻोठु पोइ हुनजो जनमु पोइ पढ़ंदा यूनिवर्सिटी ऐं पोइ नेट सेक्शन ऑफिसर थिया कॉम्पिटिटिव एग्ज़ामिनेशन खां पोइ ऐं पहिरीं नौकिरी हुननि जी थी सेक्शन ऑफिसर इंडस्ट्रीज़ ऐं मिनरल डेवलपमेंट डिपार्टमेंट। अचो त साईं सां ॻाल्हायूं त अॻिते छा थियो। साईं जी हाणे पोइ तव्हां इंडस्ट्रीज़ जा उन वक़्तु इंडस्ट्री जो सेक्रेटरी केरु तव्हां? मुंहिंजो करनी साहब हो, अवेस करनी, हाँ। पुराणो CSP अफ़सर हो ऐं तमामु सीनियर अफ़सर हो। ऐं मां जंहिं ॾींहुं इहा मेडिकल कराए ऐं अची मेडिकल रिपोर्ट खणी ऐं अची सेक्शन अफ़सर जनरल जेको हो एवान साहब मूंखे चङी तरह यादि आहे, उन वटि आयुसि त मुंहिंजी सिलेक्शन थी विया ऐं जॉइनिंग करणु आयो आहियां त हू मूंखे उते विहारे ऐं सेक्रेटरी साहब खां पुछणु वियो जो गॾु कमिरो हो। पोइ वरी मूंखे वठी ऐं उन सां गॾु मिलाईं ऐं हू मूंखे ॾाढी सुठे इज़त सां मिलियो ऐं मूंखे हिदायतूं मूं कयईं कम जे लिहाज़ सां, ॿियनि जे लिहाज़ सां ऐं ॿियो इहो बि त को कमकार जे लिहाज़ सां का बि तव्हांखे घुर्ज हुजे या छा, इहो मूंखे संसुदो डायरेक्ट मूंखे ॿुधाइजो। पोइ मूंखे सेक्शन ऑफिसर रखियो वञी मिनरल डेवलपमेंट ऐं उन वक़्त में डायरेक्टोरेट ऑफ मिनरल डेवलपमेंट हुई जेकी सिंध में सॼा इहे जेके मिनरल्स जी माइदनियात सॼी जेका असां उहे ॾींदा हुआ, सो हिते असां डिपार्टमेंट में असां डील कंदासीं। पोइ उन वक़्त में जॾहिं मूंखे पंहिंजो ख़ाली पोस्ट पियल हुई ऐं उन कमरे में ख़ाली में मूंखे जॾहिं विहारियो वियो त मूंखे इहा बि ख़बर कान हुई त फाइल अची यकदमि मुंहिंजे असिस्टेंट हो अब्बासी जोही साइड जो हो, सीनियर माण्हू तमामु, उहो फाइल अची टेबल ते रखियईं मुंहिंजे वेहण खां पोइ 5-10 मिंटनि में। त मूंखे इहा ख़बर कान्हे त इहे फाइलनि जे मथां सिल्पूं लॻियूं पियूं PUC ऐं DFA वग़ैरह इहे छा आहिनि। त मां हुन खां पुछियो त भाई DFA छा आहे ऐं हीअ PUC छा आहे, त हुन खां मां इहा सिखियूं। हालांकि उन वक़्त में असांजे सॼे बैच जेका आहे उन में घटि में घटि ख़राब में ख़राबु ॻाल्हि जेका थी आहे इहा जो असांखे प्री सर्विस ट्रेनिंग जेका आहे उहा न ॾिनो ऐं संसुदो असांखे अची विहारियऊं। हालांकि उन खां पोइ सुठो बहितरी अची वई आहे ऐं काफ़ी हींअर सिंध हुकूमत जी पंहिंजी बि हिकु ट्रेनिंग अदारो खुली वियो आहे त उते थिए थी, न त अॻे वेस्ट पाकिस्तान में जेका असां पिशावर वेंदा हुआ PCS अफ़सर सिखण खां, त उन दौरान असांजी ट्रेनिंग त उन जे करे इहा ज़रूरत पेश अची वई हुते पर उन विच में असां एतिरो त महिनत कई ऐं पंहिंजा कलीग्स जेके ॿिया हुआ उन्हनि सां खां सिखियो जो उन खां पोइ मुंहिंजी इंडस्ट्रीज़ खां पोइ मुंहिंजी ट्रांसफ़र थी वई साइट में सेक्रेटरी। इहा 1975-6 जी ॻाल्हि आहे। साईं मिनरल में घणो वक़्तु रहियो? मिनरल वक़्तु मुंहिंजो ख़्याल आहे त 1.5 साल खनि, 1.5 साल खनि। हाणे हुन मिनरल में हा, ही मैदनियात जो अॼु जेको इशू आहे, हा, उन ज़माने में तव्हां लाइसेंसिंग कंदा हुओ? उन लॉ जेको आहे उहो बेसिकली उहो ई आहे। हींअर छा आहे जो वधीक सेक्रेटरी क्रिएट कया आहिनि, एनर्जी, माइंस, मिनरल, इहे सभु अलॻि अलॻि कोल अलॻि अलॻि इहे सभु थी विया आहिनि। न त उन वक़्त में सभु हिकु ई हंधु हूंदो ऐं सरफेस मिनरल्स जेके आहिनि हिते थींदा हुआ, जंहिंमें झाड़ू बजरी वग़ैरह या मली नदी जी रेती वग़ैरह इहे सभु मैटर जेके आहिनि हिते डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीज़ में मिनरल विंग हूंदी हुई, उते इहे डील थींदा। असां हिते पॉलिसी लेवल ते फ़ैसिला कनि, भाई एग्ज़ीक्यूशन जी लेवल ताईं ऐं मॉनिटरिंग लेवल ताईं उहे डायरेक्टोरेट ऑफ इहे कंदा हुआ। न पर तव्हां डायरेक्टोरेट में हो? मां डायरेक्ट में न हुउसि, मां सेक्रेटरीट में उहो अटैच डिपार्टमेंट हुई असांजी। अच्छा, हू अटैच डिपार्टमेंट जी डायरेक्टोरेट हुई, पर तव्हां मिनरल डेवलपमेंट में सेक्शन ऑफिसर? सेक्शन ऑफिसर साहब। हाणे फाइल तव्हांजे अॻियां लंघनि था, हा, त उन में हिकिड़ी त तव्हां लीज़ था कयो? हा, लीज़ इहे सभु पॉलिसी हिकु दफ़ो थी वई, सभु कुझु हू कंदा हुआ, सभु कुझु असां रुॻो पॉलिसी तौर ते हुननि खे ॿुधाईंदासीं ऐं कॾहिं कॾहिं हुननि ॾे केस उहे वेंदा हुआ त कॾहिं मर्कज़ी हुकूमत जेका आहे सा सूबे खां NOC वठंदी हुई त असां जेका आहे पेट्रोलियम जे लाइ ही ज़मीन जेका आहे सा असां एक्सप्लोर कंदासीं। पोइ उहा जॾहिं असां ईंदी त असां हुननि खे डायरेक्टोरेट मोकिलींदासीं, हू सर्वे करे नक्शनि ते पोइ असांखे ॿुधाईंदा त हाणे इहा ॾेई सघूं था, नथा ॾेई सघूं, या हिन में ॿी प्रास कोन सा आहिनि या हिन ते हीअ कंडीशन्स विझणु घुरिजनि, उहे असां ॾींदासीं। साॻी तरह सां गैस जे लाइ बि, साॻी तरह सां पेट्रोल जे लाइ ऐं ॿिया जेके प्रेशस जेके आहिनि
मदनियात उन्हनि जे लाइ बि इहो ई कंदासीं। त मेनली इहे तरह जो हूंदो, बाक़ी ॿिया लॉज सभु ठहियल आहे, उहे पंहिंजी लेवल ते उहे उते कंदा। वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो पुछां, तव्हां एक्सप्लोरेशन जे लाइ जॾहिं हा। इजाज़त था ॾियो या उतां थिए त फेडरल गवर्नमेंट खां असां पैसा बि वठंदा आहियूं? न, उहो ई थींदो त फेडरल गवर्नमेंट पाण उन वक़्त में डिपार्टमेंट खुलिया, उन्हनि जा जियोलॉजिकल सर्वे ऑफ पाकिस्तान बि हुई ऐं OGDC बि उन वक़्त खां पोइ इहा अची वई। पोइ उहे वरी उन्हनि खे ॾींदा हुआ, या फॉरेन जूं कंपनियूं ईंदियूं उहे पाण इहे कंदियूं। पोइ जॾहिं इहो पंहिंजो एक्सप्लोरेशन जो लाइसेंस मिलंदो त उन पर्टिकुलर पीरियड में लिखंदासीं, तव्हां हेतिरा इंडस्ट्री वारा लिखंदा, डायरेक्टोरेट वारा, त उन में हेतिरा होल थींदा, हिकिड़े ॿिए खां केतिरो परे हूंदा, हेतिरा फुटनि ते हूंदा, ऐं एतिरो हेतिरे अरसे में तव्हांखे इहा सॼी कंप्लीट करणी आहे, गाइडलाइन। उन खां पोइ जॾहिं उहो स्टेज ख़तमु थींदो त हू असांखे ॿुधाईंदा हुआ त असां इहे शयूं करे वरितियूं आहिनि। पोइ डायरेक्टोरेट वारा असांखे लिखंदा त हाणे हिननि असां पाण इंस्पेक्ट कयो आहे ऐं हाणे उन्हनि जो इहो कमु थी वियो आहे, हाणे असां हिननि खे एक्सप्लोरेशन जो लाइसेंस ॾियूं, माना कढण जो ॾियूं। पोइ उहा साॻी ज़मीन जेका आहे उहा हुननि खे पंहिंजो लीज़ ते ॾींदासीं। पोइ जंहिं बि कंपनी थींदो उन सां कंडीशन इहो थींदो त जेके मिनरल निकिरंदा या जेके उन्हनि जी रॉयल्टी वग़ैरह जेका आहे उहा सिंध गवर्नमेंट खे हेतिरे रेट सां वग़ैरह मिलंदी। पोइ कोयलो आहे, ॿिया के मदनियात ऐं बाक़ी जेके ऑयल ऐं गैस ऐं हू जेके आहिनि प्रेशियस मेटल्स जेके आहिनि उहे त फेडरल गवर्नमेंट जा हूंदा। उन्हनि खे अॻिते फ़ाइदो हली इहो तॾहिं मिलणु शुरू थियो जॾहिं 97 जा जेके एवार्ड्स आया इन जा NFC जा, उन में उन्हनि खे उन्हनि जी रेंट्स रॉयल्टीज़ वग़ैरह उन में मिलणु शुरू थियो, सूबनि खे मिलणु शुरू थियो। अच्छा, हा। इन मादनियात जे हवाले सां तव्हांखे का पॉलिसी ज़हन में आहे त हुकूमत उन वक़्त जी सोचो हुजे त हीअ जे रेती ऐं बजरी हीअं मलीर नदी मां खॼंदी त एनवायरमेंट जा कहिड़ा इशू थींदा, पाणी जा कहिड़ा इशू थींदा, ज़मीन जा कहिड़ा इशू थींदा, इन क़िस्म जूं ॻाल्हियूं? उन वक़्त में अञा एनवायरमेंट जे माहौलियात ते एतिरो घणो ज़ोर न हो ऐं उन वक़्त में इहा ॻाल्हि कान सम्झी वेंदी हुई त इहो निकिरे। ऐं उन में पोइ इनवेरिएबली इहो थींदो त मिटी या रेती जेका आहे सा बारिशुनि जे करे या जेका आहे सा मलीर नदी ख़ासि तौर ते सुखन ऐं मलीर नदी इहे जेके आहिनि रेती सां भरिजी वेंदियूं। पोइ उहे स्क्रैप एलिमेंट्स जेके आहिनि उहे बि जेके आहिनि से उन्हनि मां कढणु शुरू कंदा हुआ अनऑथोराइज़। पोइ उनखे लीगलाइज़ करण जे लाइ इन्हनि अॻिते हली इन जो ऑक्शन करणु शुरू कयो। त ऑक्शन कयूं ऐं ऑक्शन जे ज़रिए जेको अचे सो उन्हनि खे ॾियूं। पोइ ईअं तरह सां न त हू चोरी करे विया, गवर्नमेंट खे को रेवेन्यू न मिले हा। सो इहा ॻाल्हि वग़ैरह उन ज़माने में थी। हाणे तव्हां मिनरल खां पोइ काॾे वियो? मिनरल खां पोइ मां थियो सेक्रेटरी साइट। सिंध इंडस्ट्रियल इस्टेट्स जेका आहे सा एशिया जी वॾे में वॾी इंडस्ट्रियल इस्टेट आहे, कराची जी साइट पर्टिकुलरली। उहा 1947 में जीअं पाकिस्तान ठहियो त इहा इस्टेब्लिश थी कराची खां, पोइ वरी हैदराबाद में ऐं पोइ सखर में ऐं उनखां पोइ इन में टंडोआदम में पोइ कोटड़ी में ऐं पोइ आख़िर में वरी इन में नूरियाबाद में इहे इंडस्ट्रियल इस्टेट्स ठहियूं। ऐं उन्हनि जो वॾे में वॾो जेको आहे सो इहो नई इंडस्ट्री में पर्टिकुलर अर्ली 60s में जॾहिं अयूब खान जो एरा जे ज़माने में इन्हनि खे तमामु घणो हथी आई। ऐं उन ज़माने में कराची में आदम जी फतेह ग्रुप ऐं ॿिया अहिड़ा ग्रुपनि खे ज़मीनूं तमामु वॾे पैमाने ते मिलियूं ऐं उन्हनि वाक़ई उन ज़माने में ॾाढी इंडस्ट्रियल डेवलपमेंट जे ज़रिए हैवी इंडस्ट्री जे तौर ते उन्हनि उन में वॾो कमु कयो ऐं पाकिस्तान खे तमामु घणो उन वक़्त में रेवेन्यूज़ जेको आहे इहो मिलण जो सबबु थियो। ऐं इन खे वधाइण लाइ साइट जेका आहे तमामु घणा ऐं साइट जो बोर्ड जेको आहे उहो इनवेरिएबली जेका आहे जेके साइट जा इंडस्ट्रियल आहिनि उहे उन में मेंबर हुआ ऐं उन में चेयरमैन हमेशह सिंध गवर्नमेंट जो नॉमिनेटेड हूंदो। ऐं मां बि उन्हनि जो तौर जॾहिं जेतिरो वक़्तु PND जो ACS डेवलपमेंट हुउसि उहे 5-6 साल मां जेका आहे उनजो चेयरमैन बि हुउसि। ऐं उन में 2 मेंबर ॿिया बि हूंदा हुआ, फाइनेंस जो ऐं ॿियो इहो इंडस्ट्रीज़ जो उहे मेंबर आहे। ऐं ॿिया जेके आहिनि से वॾा इंडस्ट्रियल्स जेके आहिनि मिसाल उहे मुनीर वारा ऐं तेली वारा, इहे सभु उन ज़माने में उन जा बोर्ड जा मेंबर रहिया। त
त उन बि ॾाढी तरक़ी कई। पोइ उतां मुंहिंजी जेका आहे सा कोई साल खनि खां पोइ मुंहिंजी वापसि बदिली थी वई एज एजुकेशन डिपार्टमेंट में एज सेक्शन। हाणे अचूं था हिते इंडस्ट्रीज़ ते। सिंधी माण्हुनि जी टिल्ट इंडस्ट्रीज़ ॾे त कान्हे न। उन ई ज़माने में बि इहा कोशिशि सिंध गवर्नमेंट इहा कई त स्मॉल इंडस्ट्रीज़ जेके आहिनि से अदारो सिंध में इहो ठहियो ऐं उन्हनि जूं इंडस्ट्रियल इस्टेट्स ज़मीनूं ॾियारियऊं उन्हनि खे ऐं उहे पोइ स्मॉल इंडस्ट्रियल इस्टेट्स ठहियूं वॾनि वॾनि शहरनि में जीअं लाड़काणो आहे, शिकारपुर आहे ऐं साईं हैदराबाद में बि ऐं कोटड़ी में बि नंढियूं स्मॉल इंडस्ट्रियल इस्टेट्स वग़ैरह जेके ठहियूं इन ख़्याल सां त उन्हनि ज़िले जी लेवल ते हुजनि ऐं एतिरे क़दुरु जो सांगड़ एॾे लिहाज़ सां बि इंडस्ट्रियल इस्टेट्स ठहियूं। छा थियो? उन जो नतीजो छा थियो त ज़मीनूं इलाट थी वियूं, माण्हुनि इलाट करायूं, लेकिन इंडस्ट्री लॻायूं न। छा जे करे जो उन्हनि ते ओवरहेड्स एतिरा घणा पे लॻा, ख़र्च वग़ैरह एतिरा घणा पे थिया ऐं उन्हनि मां जेका आहे सा या उपत एतिरी न पे थी जो उहा करे सघनि। हालांकि उन में कंडीशन हूंदी त 5 सालनि अंदरि तव्हां न लॻाईंदो त उहा कैंसिल थी वेंदी, पर उन जो नौबत वग़ैरह न आई ऐं पर एक्चुअल माना में जंहिं मक़सद लाइ इहे कारखाना खोलिया विया त लोकल लेवल ते जेके आहिनि से लोकल इंडस्ट्रीज़ खे हिमथायो वञे, उहा ॻाल्हि नतीजो बरामद न थियो। ॿी साईं हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त इन इंडस्ट्रीज़ जे लॻण जे पुठियां हिकिड़ो ख़्यालु हीअ आहे त सरमाएदार या इंडस्ट्रियलिस्ट उन जी ताक़त पए वधी जेका ट्रेडिशनल पॉलिटिकल वॾेरे वधण न ॾिनी ऐं इंडस्ट्रीज़ खे ई पूरो करे छॾी। हा, ईअं हूंदो? इहो बि थी सघे थो। छा करे इहो ॾिठो वियो हो त जेके बि इंडस्ट्रीज़ कराची में लॻियूं या जेके माण्हू साम्हूं हुआ ऐं इन खां पोइ लांडी इंडस्ट्रियल एरिया बि ठही कराची में, फेडरल बी एरिया वारी बि ठही, त उन में आम सिंध जो माण्हू जेको आहे उहो उते न आयो ऐं पोइ उन वक़्त में हिकिड़ी ॿी कंडीशन हूंदी त इंडस्ट्री लॻाइण वक़्तु इंडस्ट्री डिपार्टमेंट खां जेका असां NOC वठिणो पवंदो हो। यानी आम इंडस्ट्री बि जेकर तव्हां साइट में वठो त इंडस्ट्रीज़ खां वठिणो पवंदो। पोइ अॻिते हली हुकूमत उहा ख़तमु करे छॾी इहा कंडीशन। ऐं उन वक़्त में वॾे में वॾी रश जेका हूंदी हुई सा हूंदी हुई या पंहिंजो शुगर मिलनि जे लाइ। सो उहा पोइ पॉलिसी उहा उनजे लॻाइण जी पॉलिसी जेका आहे सा उहा ठही अहिड़े नमूने त उहा चीफ मिनिस्टर ताईं वेंदा हुआ मैटर। पोइ उहे मां सम्झां थो त पॉलिटिकल बुनियाद ते उहे ज़मीनूं जेके आहिनि से उन्हनि खे मिलंदियूं ऐं उहे लॻियूं। इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि अञा पुछां अव्हां खां। सिंधी माण्हू आम सिंधी माण्हू न आयो इंडस्ट्रीज़ जे पासे, ठीकु आहे, ऐं सरकार बि अहिड़ी पॉलिसी न ठाही। भुट्टे साहब हिकिड़ी पॉलिसी ठाही एग्रोविल ऐं मेट्रोविल। एग्रोविल इन हिसाब सां त जेको एग्रीकल्चर जो प्रोडक्ट आहे उहो मेट्रोविल सां इन्फ्यूज़ करे ऐं हिकिड़ो नओं कल्चर ठाहिजे, उन लाइ हुन ज़मीनूं बि अलाट करायूं कराची में। उन जो छा थियो? उन में का बि ख़ातिर ख़्वाह वग़ैरह न अची सघी। माण्हुनि उहे ज़मीनूं वरितियूं ऐं उन में आया बि सही। उन जो हिकिड़ो मिसाल इहो बि हुई त कराची में 12 जेके कुकड़ियुनि जा फार्म थिया, 4-4 एकड़नि जूं ज़मीनूं जेके माण्हुनि खे मिलियूं, त उहे बि जेके आहिनि से अॻिते हली जेके आहिनि से उहे बि यानी उन्हनि जी इफ़ादियत ख़तमु थी वई ऐं पोइ उहो पर्पज़ जेका आहे इहा न रहियो उन्हनि जो। ऐं पोइ माण्हुनि जिन खे इलाट कयऊं उहे वरी जेके आहिनि से उहे अॻिते हली उहे विकिणी विया। जेके हाणे तव्हां ॿुधो पिया त फार्म हाउस ठही विया, फलाणो थी विया, इहा थी विया। त उन हद ताईं जेका आहे उन वठी न आई। मेन सबबु इहो त टैक्सेशन रिजीम जेका हुई उहा तमामु वॾी हुई ऐं उनजो तव्हां इहो बि ॾिसो त जेका नई इंडस्ट्रियल इस्टेट ठही हुई इन वारी नूरियाबाद वारी, उन में 5 सालनि ताईं इहो चयो वियो त जेको बि ज़मीन उते वठंदो उन ते को बि टैक्स न हूंदो, एग्ज़ेम्प्टेड हूंदा। त उन मां फ़ाइदो माण्हुनि वरितो, ज़मीन वठी कुझु कमु करणु शुरू कयूं। पोइ ॾिठूं त वरी जॾहिं इहा
उहो टेन्यूअर 5 साल जो पूरो थियो ऐं टैक्स रिजीम में अची विया नेट में, त हुननि उहा जेका आहे सा मशीनरी वग़ैरह शिफ्ट करणु शुरू कई पंजाब में, ॿियनि सूबनि में, हिन में, ऐं एक्चुअल माना में उहा न रही। ऐं हिते उहे रहियूं जेके पोर्ट रिलेटेड जेका हुयूं इंडस्ट्रीज़ प्रोडक्ट्स वारियूं, उहे सिर्फ़ु उते रहियूं, बाक़ी ॿियूं सॼियूं इंडस्ट्रियूं जेके आहिनि से शिफ्ट थी पुणे पंजाब में हली वियूं। लेकिन हींअर बि साइट जेका आहे सा नूरियाबाद ठीकु ठाक पई वञे, ख़ासि तौर ते उते रिलक्टेंट माण्हू इन करे हुआ जो गैस पाणी ऐं बिजली उते न हुई, पर उन जे लाइ ख़ासि अलॻि तौर ते बिजली जा लाइनूं बिछायूं वयूं, बिजली जा उहो बि न विया, गैस बि पहुचाई वई, ऐं कलरी मां अलॻि पाणी जे ज़रिए उन्हनि खे पहुचायो। उन खां खींजर उतां पाणी छिके ऐं इन्हनि खे पहुचायूं, जंहिंसां हींअर साइट नूरियाबाद जेका कंहिं हद ताईं इहो थिए। ऐं उनखे हथी इन करे बि वधायूं जो उते लेबर डिपार्टमेंट उते कॉलोनियूं ठाहियूं लेबर जे लाइ, ऐं उहे एॾा फस्ट क्लास उन्हनि जे लाइ क्वार्टर ठाहियूं, ऐं उनखे तमामु थोरे महीने जे इन मां किराए ते उहे उन्हनि खे लेबर खे ॾियूं, जंहिंसां इहे इंडस्ट्रियूं वसी वयूं। अच्छा, हा, हाणे उन खां पोइ काॾे आयो? उन खां पोइ वरी मां उते ई हुउसि त मां पंहिंजो एजुकेशन मां उन वक़्त में सेक्रेटरी हुओ असांजो अलीनो ख़ान पंवर, जेको तमामु एजुकेशन में बि अवां सेक्शन ऑफिसर? सेक्शन ऑफिसर। ठीकु आहे। पोइ इन विच में मां सेक्शन ऑफिसर जे तक़रीबन हर जेका सेक्शन में मां रहियुसि। छा डील कंदा हुआसीं? मां उते ॿुधायां तव्हांखे त पहिरियां मुंहिंजा सेक्शन ऑफिसर 4 हुउसि, जेको लोअर लेवल ते जेके आहिनि से केसिस जेके आहिनि से उहे डील कंदो हुउसि, नॉन गज़ेटेड जेका। पोइ वरी ॿिए दफ़े थियो जंहिंमें 18 ग्रेड ऐं 19 जा गज़ेटेड। उन खां पोइ वरी जेके आहिनि से लेक्चरर 17 ग्रेड जा सॼी सिंध जा लेक्चरर उहे। उन खां पोइ सेक्शन ऑफिसर 1 बि थियुसि, जंहिंमें सॼी सिंध में जेके प्रोफेसर ऐं बोर्डनि जा चेयरमैन, उन वक़्तु बोर्ड जा चेयरमैन बि सिंध एजुकेशन कंदो हो उहे, ऐं प्लस प्रोफेसर, डायरेक्टर कॉलेजनि जा, प्रोफेसर जा प्रिंसिपल्स, इहे सभु जेके आहिनि एस्टेब्लिश मां डील। उन ज़माने में हिकिड़ो मां जॾहिं पंहिंजो सेक्शन 1 में हुउसि ऐं प्रोफेसरनि वग़ैरह डील कंदो हुओ, त हिकु दफ़ो मूंखे ॾाढो अजीब क़िस्म जो वाक़ियो मूंसां पेश आयो। त मां वेठो ई हुउसि दफ़्तर में, त हिकिड़ो सादे नमूने जो भाई जेको आहे बग़ल में हिकिड़ो लिफ़ाफ़ो करे ऐं अंदरि दाख़िलु थियो, ऐं मां हुनखे वेहण लाइ चयो ऐं पुछियोमांसि, मां चयो हाल वाल ॿुधायो? चई साईं इहो मां काग़ज़ खणी आयो आहियां इहो पेंशन जा। सो काग़ज़ कढियईं, उन जे मथां सब्जेक्ट में लिखियो पियो त कंपेंसेटरी केस ऑफ कंपेंसेटरी पेंशन। सची ॻाल्हि ॿुधायां त उन वक़्त ताईं मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी ख़बर हुई त हिकिड़ी रिटायरिंग पेंशन थींदी आहे, ॿी फैमिली पेंशन थींदी आहे, ॿी वरी थींदी आहे इनकेपेसिटी पेंशन, बीमार थी पए, भॼी टंग भॼी पए, उन में इहा जेका कंपेशनेट ग्राउंड हुजो मां कॾहिं ॿुधो कोन्हे। लेकिन मां हुनखे ॿुधायो कोन्ह त बाबा छा आहे। मां हुनखां पुछणु छो त बाबा ॾे ख़बर छा थियो, छो ई थियो आहे? चईसि मूंसां वॾो वेधन थियो आहे। कीअं? चईसि मां हेड मास्टर हुउसि इन में, इहो जेको खैरपुर में टाउन आहे वॾो तालकोप आहे हींअर, सो उन में हेड मास्टर हुउसि स्कूल जो। पोइ छा थियो जो उन वक़्त में फ़ी स्कूल जी जेका असां ॿार ॾींदा हुआ, 3 रुपया 2 रुपया हूंदी, 3 रुपया पर कुझु पैसा उहा हूंदी। पोइ उहा महीने जी जॾहिं ईंदी हुई त उन में हिकु ॾींहुं पैसा मिलनि, ॿिए ॾींहुं पैसा जेके आहिनि से बैंक में जमा कराइणा, नेशनल बैंक में जमा कराइणा चालान जे। सो उते मुंहिंजी मुखालफ़त हिकिड़ो ऑफिसर हूंदो हो, सेक्रेटरी, मां नालो न वठंदुसि, उनजो ॻोठु हूंदो हुयो खैरपुर में। सो उहो हिन सां कोन्ह ठहंदो, अलाए कहिड़ी ॻाल्हि जे करे। सो चई पाण ॿुधाई त मूंसां उहो कोन्ह ठहंदो, ऐं पोइ उन्हनि जा वाठा उते रखियलु आहे। उन्हनि मां छा कयो जो ख़मीस ॾींहुं मूंखे इहे पैसा मिलिया, मां जुमो ऐं छंछरु छॾे सूमरु ॾींहुं पैसा जमा कराया। उन ते हुननि एप्लीकेशन करे जुमो ऐं मूंखे टेम्पररी इहे जेका आहे मिसएप्रोप्रिएशन जे केस में चालान कराए छॾियो, एंटी करप्शन वटि। मूंखे सस्पेंड बि थियुसि, ऐं पोइ मूं ते केस बि हलियो, ऐं मूंखे नौकरी मां लाहे छॾियऊं। ऐं पोइ कोर्ट जेका आहे केस कुझु वक़्तु हलियो, ऐं कोर्ट मूंखे सज़ा जा ॾिनी, उहा इहा ॾिनी त कोर्ट जे उथण ताईं तोखे सज़ा था ॾियूं। उहा जा सज़ा आई त उन ते जेका आहे सा सज़ा अची वई, ऐं सरकारी नौकिरी में इहो आहे त सज़ा कहिड़ी बि अचे याफ़्ता नथो थी सघे सरकारी नौकिरी में, तॾहिं मूंखे नौकिरी मां कढी छॾियऊं। लेकिन पोइ मां कंहिंखां पुछो त भला हेतिरी साल मुंहिंजी सर्विस आहे, 35-36 साल उस्ताद थी रहियो आहियां, हेठे खां वठी प्राइमरी मिड खां वठी जेको
त भला को बेनिफिट कंहिं मूंखे सलाह ॾिनी त हीअ पेंशन जो हीउ तरीक़ो आहे तूं खणी वञ सो इहो तरीक़ो आहे सो उन में मां हीउ काग़ज़ खणी आयो आहियां पोइ उनखे मां बीठे अलीनो पंवर साहिबु उन वटि अलाह उनखे जन्नत नसीब करे उन ॾे खणी वियुसि उते जो उते उहे अप्रूव कराए जेतिरी रिकमेंड कयूं उहा कराए उनखे हथो हथ काग़ज़ ॾिनामांसि त इहो बि हिकिड़े क़िस्म जो अजीब अलीनो पंवर साहिबु जेको आहे हा उहो थियो सेक्रेटरी एजुकेशन उहो कीअं हो तव्हां सां उहो मूंसां तमामु भलो हो ऐं मूंखे इतां ई मूंखे सुञाणप थियसि एजुकेशन डिपार्टमेंट एज़ सेक्शन अफसर ऐं उन जे करे ई मां सुठनि सेक्शन्स में जो हलियो वियुसि त उन जी ई महिरबानी सां थियोसि ऐं उनजो इहो बि थियो त अॻिते हली पोइ मां जॾहिं साईं गोसली शाह चीफ मिनिस्टर थियो त हीउ उनजो सेक्रेटरी थी वियो त इहो सेक्शन अफसर जॾहिं गोसली शाह जॾहिं चीफ मिनिस्टर थियो त उन वक़्त में CM हाउस तक़रीबन बंदि हो 7-8 साल इन मार्शल लॉ खां पोइ ऐं ओपन ॼण असां उन ज़माने में थियो त उन वक़्त में उन्हनि खे ॻोल्हा हुई त को सुठो सेक्शन अफसर को मिले जेको हेठियनि खां कम खां हिकिड़ी पोस्ट हुई सेक्शन अफसर जी उन में उन्हनि खे ॻोल्हा हुई त केरु अचे ऐं कुदरतनि अलाए कंहिं उन्हनि खे इहो चयो त बाबा ऐं इहो मुंहिंजे नाले चयूं त उहो अचे पोइ मां उन तरह सां जेको आहे मां उते हलियो हुयुसि ऐं अलीनो पंवर साहिब जी वॾे में वॾी ख़ूबी इहो ॿुधायांव त जॾहिं CM हाउस में वियो त मां उते सेक्शन अफसर हुउसि ऐं उते जेका आहे सा मालियुनि जे अपॉइंटमेंट खां वठी उन्हनि जा जेके ॾाढा रंबियूं वग़ैरह उहे असां वठी ऐं उनखे रिवाइव कयोसीं सॼो हाउस बंदि हो एतिरे क़दुरु क़ाइदनि जा फ़ोटू ऐं टेबलुनि ते जेके एंगेजमेंट्स जा हूंदा इहे बि असां नए नमूने उते ठाहिराया हर शइ तक़रीबन असां नए नमूने करे हाउस खे कयोसीं पोइ अलीनो पंवर साहिबु उन वक़्त में सेक्रेटरी थियो पोइ मां जॾहिं उते सेक्शन अफसर हुउसि त उते मुंहिंजो पंहिंजो डिप्टी सेक्रेटरी जी प्रमोशन थी ऐं उहा बि हिकु अजीब कहाणी आहे त हाणे तव्हां ॿुधो हूंदो त DMG ग्रुप ऐं इन्हनि जी जेका आहे सा 5 साल खां पोइ 17 ग्रेड में आया 5 सालनि खां पोइ जेका सा ट्रेनिंग मिंट में 18 ग्रेड उन्हनि जो थी वेंदो आहे असांजी प्रमोशन थी हुई 15 सालनि खां पोइ ऐं उनजो सबबु इहो थियो जो वेस्ट पाकिस्तान जीअं टुटो तीअं असां सेक्शन अफसर थियासीं अची डायरेक्ट रिक्रूटमेंट ऐं रेगुलर बेसिस ते जॾहिं की वेस्ट पाकिस्तान जो वञूं टुटो त उतां जेके वेस्ट पाकिस्तान मां जेके सिंध जा डोमिसाइल बारी आहे उहे हेॾे वापसि आया त उहे सुपरिटेंडेंट हुआ 16 ग्रेड में उन्हनि खे एडाक ते बेसिस ते प्रोमोट करे उन्हनि खे सेक्शन अफसर करे रखियूं ऐं असांजे मथां सीनियर करे छॾियूं पोइ उहे जेके आहिनि से असांजे मथां थी विया असां उन्हनि जे ख़िलाफ़ु सीनियरिटी जे इशू ते सर्विस ट्रिब्यूनल में वियासीं वरी हाई कोर्ट में वियासीं सुप्रीम कोर्ट में वियासीं इन में 15 साल असांखे लॻी विया रुॻो उन जे ऐं उहो फ़ैसिलो असांजे हक़ में आयो ऐं असांखे जॾहिं इहा प्रमोशन मिली त उन वक़्त में उन्हनि 60 सेक्शन अफसर जेके प्रोमोट थिया उन मां रुॻो 4 बचा ॿिया सभु रिटायर थी विया कोर्टुनि जा फ़ैसिला सो बहरहाल इहो बि हिकिड़ो अजीब हो लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु हुई उन वक़्त में असां जंहिं बि जॻह ते रहियासीं पोइ सेक्शन अफसर हुजे डिप्टी सेक्रेटरी हुजे या एडिशनल सेक्रेटरी बि रहियुसि मां ऐं पोइ सेक्रेटरी बि रहियुसि मां बजट बि कई 94 में उहा बि ऐं इन में लेबर इन में बि रहियुसि पंहिंजो हेल्थ में बि रहियुसि त एॾी त नेकनामी पैदा कईसीं जो गवर्नर हाउस में या चीफ मिनिस्टर हाउस में या किथे बि का पोज़ीशन ख़ाली थिए पहिरियों नालो उन्हनि जे ज़हन में अलाह ताला मुंहिंजो विझंदो ऐं मां उते पोस्ट थी वेंदो हुउसि त इहे बि हिकिड़ा अलीने साहब पंवर जी नौकिरी आहे साईं गोसली शाह सां उन खां अवल एजुकेशन जो सेक्रेटरी सिंध में एजुकेशन जी भलाईअ लाइ अवां ख़बर पई त को पंवर साहिब जे करे के फ़ाइदा पिया हुजनि हा पंवर इहो अकेले जो कमु न हो इहो त ओवरऑल पॉलिसियुनि जो हो पर उन वक़्त ताईं तइलीम जो स्टैंडर्ड तमामु भलो हो ऐं एजुकेशन जा बोर्ड जेके आहिनि उहे सभु एजुकेशन डिपार्टमेंट वटि हुआ ऐं उन जे करे डायरेक्ट नज़रदारी बि हुई ऐं यानी उनजो स्टैंडर्ड जेको बोर्ड जो हैदराबाद बोर्ड जो या उन वक़्तु हुई हैदराबाद बोर्ड ऐं कराची बोर्ड 2 बोर्ड हुआ पोइ इहे ॿिया बोर्ड बाद में ठहिया आहिनि त उन्हनि जो स्टैंडर्ड तमामु वॾो हो ऐं एग्ज़ामिनेशन ब्रांच उन्हनि जी ॾाढी सुठी ऐं उन्हनि जा जेके चेयरमैन हुआ ॾाढा मैन ऑफ रिप्यूट हुआ
हैदराबाद में तव्हां ॾिसो त खोजा साहब जेका असां उहो बोर्ड जो चेयरमैन रहियो, ॿियो बका मोहम्मद कुरैशी जेको डायरेक्टर एजुकेशन हो उहो बोर्ड जो हैदराबाद जो चेयरमैन रहियो, ॿियो कराची में इस्माइल मेमून साहब मशहूरु जेको आहे उहो उन जो रहियो, अलाह उनखे जन्नत नसीब करे। ऐं उन इस्माइल क़तल थियो, इस्माइल खे उन ज़माने में क़तलु कयो वियो हो ऐं ॾाढो अफ़सोस थियो असांखे, ऐं ॾाढो भलो माण्हू हो उहो। उन जी बि हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मां सेक्शन ऑफिसर हुउसि 1 त हीउ हिकिड़े ॾींहुं मूं वटि आयो, हुनजो पुटु मुंहिंजो दोस्त हो, उहो डॉक्टर हो ऐं पोइ प्रोफेसर थी करे रिटायर कयईं। उहो मुंहिंजे ऑफिस में आयो ऐं मूंखे हथ में उहो लिफ़ाफ़े में हिकिड़ी शइ पियल हुअसि, उहा मूंखे ॾेई। मां ॾिठो ऐं त अंदरि हुन में क़ुर पाक जो नुस्ख़ो हो जेको अहमद मलाह जो जेको तर्जुमो सिंधी जो हा तर्जुमो मंज़ूम उहो थियल हो, ऐं दाऊद फाउंडेशन जेका आहे छपरायो, उहो मूंखे ॾेई। मां चुमी ऐं उते रखियो ऐं पोइ ॿुधाई त मुंहिंजो दाऊद साहिब सां तमामु उन वक़्त में ज़िंदा हो, दाऊद फैमिली सां वास्ता आहिनि, त हुननि छपरायो, मां तव्हांजे लाइ खणी आहियां। मां उन खणी खाने में रखियो। पोइ मां इनवेरेबली इहो थियो जो मां जॾहिं बि पंहिंजो सुबुह जो ऑफिस में 9 बजे टाइम आहे त मां सॼी सर्विस में 5 मिंट पहिरियां पहुचंदो हुउसि, पोइ न पहुतुसि। पोइ ईंदोसि त उन्हनि 5 मिंटनि में या 10 मिंटनि में मां क़ुर मां 2 रुकू जेके आहिनि से पढ़ंदुसि, ऐं इन सां मां साल में हिकिड़ो क़ुर पढ़ी छॾींदुसि। ऐं या तक़रीबन टाइम अथव 86 85 86 ताईं 85 86 85 ताईं, त इन 85 ताईं मां ॻोठ मां 59 मां निकितो हुउसि त मां ॻोठ जी हद ताईं 4 दफ़ा क़ुर पाक कयो हूंदो, पूरो कयो हूंदो पूरो। उन खां पोइ 59 खां पोइ 85 ताईं मां हिकु बि क़ुर जो ख़त्मो न कढियो, पर इन क़ुर जी महिरबानी जे करे मां साल बि करणु आयुसि। पर पोइ अचानक मूंखे ख़्यालु आयो त अला तूं हीउ क़ुर पाक जेको पढ़ी थो इहो त तूं सरकार जे टाइम में थो करीं पियो, सरकार जी नौकिरी जो टाइम वक़्तु आहे, तूं उन में वेठो इहो क़ुर पढ़ी, इहो त तूं ख़यानत थो करीं। इहो जॾहिं मूंखे ख़्यालु आयो मां क़ुर घर खणी वियुसि। पोइ जॾहिं बि घर खां सुबुह जो तयारु थी ऑफिस सां निकिरंदुसि त क़ुर जो उहो जेतिरो बि उहो आदत बणिजी वई, पोइ उहे पढ़णु शुरू कयासीं। त इहे बि हिकिड़ा ॼाण निशानियूं वग़ैरह इहो थियूं। ऐं अलीनो पंवर साहिबु पंहिंजे लेखे हिकिड़ी हिस्ट्री हो, जॾहिं मां डिप्टी सेक्रेटरी हुयुसि त हुन सां ॾाढियूं कचहरियूं थींदियूं, पाण मूंखे घुराईंदो बि हो जॾहिं पाण सम्झंदो हो फारिग, ऐं हू सम्झो वेंदो हो त तमामु ख़ुश्क माण्हू आहे ऐं माण्हू घटि हुन वटि वेंदा आहिनि, जो हुन में इहा ॻाल्हि कान हूंदी। सो मूंखे जेॾीमहिल फारिग सम्झो मूंखे घुराईंदो, मां वेंदुसि वेठो अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधायूं हुन। हिकिड़ी ॿुधाई त मां ॾाढो ग़रीब जो ॿारु हुउसि, मां नाज़ स्कूल जेको आहे खैरपुर वारो उन में पढ़ियुसि, पहिरियों नंबर आयुसि। सो मूंखे स्कॉलरशिप ते जेका असां अलीगढ़ यूनिवर्सिटी में पढ़ण लाइ मोकिलियऊं। पोइ एॾो ग़रीब हुउसि जो उते मूंखे स्कॉलरशिप बि मिलंदी हुई, जेका स्कूल जूं फ़ियुनि जे हिसाब सां हॉस्टल बि हूंदी हुई। सो मां उते वियुसि ग्रेजुएशन करणु। पोइ हिकिड़े साल ईअं थियो जो इहो किताबु मूंखे हिस्ट्री ऑफ सेरासिन इहा जेका कोर्स में रखियलु हुई त अरब्स इन स्पेन, त उहा हिस्ट्री ऑफ सेरासिन अमीर अली नाले सां मशहूरु अञा ताईं अथॉरिटेटिव किताबु सम्झो वेंदो आहे हिस्ट्री ते, मुस्लिम्स इन स्पेन। उहा किताबु जेको आहे सो मूं वटि कोन हो ऐं उहो ज़रूरी हो, सो पेशाबु कोन हुआ। सो मां भरवारो जेको यूनिवर्सिटी जे ॿाहिरां हिकिड़ो किताबखानो हो उन में वियुसि ऐं हुनखे ॿुधायमि माजरा बाबू मूं वटि पेशाबु कोन्हनि, ग़रीब आहियां ऐं किताबु खपे। हुन चयो हाणे हिकिड़ो कमु कर, मां तोखे ॾियां थो ऐं केतिरे वक़्त लाइ खपंदी, त मां चयोमांसि 15 ॾींहंनि लाइ ॾे। चई हिकिड़ो कमु कजांइ, वञण सां उनखे मथां इहो कवर चाढ़िजांइ, जीअं मेरो न थिए, कवर चाढ़िजांइ ऐं पोइ जेका आहे मूंखे अची ॾिजांइ, तोखां पैसा कोन वठंदुसि। चई उहो 15 ॾींहंनि में सॼो जेको आहे किताब जेको तक़रीबन 350 पेजिस आहे उहो सॼो बरज़बान यादि करे वरितुमि ऐं पोइ किताब वापसि कयो। उन हिकिड़ी अजीब ॻाल्हियूं ॿुधायूं। चई त इहो पंहिंजो ज़िया जो ज़मानो हो। सो ज़िया साहिबु आयो को खैरपुर, ही उते खैरपुर जी ऑफिस में हो, रेवेन्यू ऑफिसर हो, तंहिं वक़्त में डिवीज़न जेका आहे खैरपुर हुई। सो उन डिवीज़नल हेडक्वार्टर में आयो, सखर त बाद में इहे थिया। त उते आयो, सो जीअं सर्किट हाउस में आयो त उते क़ाइद अज़म जी तस्वीर लॻी पई साम्हूं ऐं उन में क़ाइद अज़म जेको आहे सो टंग ते चाढ़े ऐं वेठो,
सूट पातो पियो टंग चाढ़े बीठो उन ते हू नाराज़ थी वियो नाराज़ जो थियो त इन ॻाल्हि ते नाराज़ थियो त क़ौम जो अबु आहे उहो एतिरो कैजुअल वे में वेठो आहे सो सुठो नथो लॻे उन ॾींहं खां पोइ उन डायरेक्टर्स ना त काइदनि जी हिकिड़ी मुस्तनद हैंडमेड किराकरी टोपी सां शेरवानी सां जेका इहा ठाहियो तस्वीर ठाहियो अप्रूव करायो ऐं उनखां पोइ सॼे पाकिस्तान में जेका आहे उहा स्टैंडर्डाइज़ तस्वीर जेका आहे सा अचणु घुरिजे उहा थी ऐं उहा लॻी वई हिकिड़ी ॻाल्हि उहा ॿुधाई ॿी ॻाल्हि ॿुधाई त पंहिंजो साॻी टम में हू मोरे में मुख़्तार हो त हिकिड़ो को VIP पे आयो ऐं उहो चवनि त राति बि रहंदो ऐं उन लाइ बंदोबस्तु बि करिणो हो उन्हनि जे रहाइश जो खाधे जो पीते जो सो ऐं ॿिया सो मां घुरायो पंहिंजे तपेदारनि खे मुंशियुनि खे इन्हनि घुरायो मोरे शहर में पिया आयो DC साहब बि हो इन वारो नवाब शाह वारो उन्हनि खे ॿुधायो चए त करे था वठूं बंदोबस्तु सो मूंखे ख़्यालु आयो त इहो असां वटि शइ इहे सर्किट हाउस जेको नवाब शाह इंस्पेक्शन बंगलो जेको मोरे वारा इरीगेशन जो उन में था कयूं बंदोबस्तु उन में मां विज़िट ते वियुसि ॾिठुमि त का शइ कान्हे कुर्सियूं पूरियूं कोन पोइ मूंखे ख़्यालु आयो त इहे कंहिंखां पुछियुमि हिननि खां चइसि इहो सभु कुझु तव्हांखे मिली वेंदो सोफ़ा मिली वेंदा हंध क्राकरी वग़ैरह हर शइ तव्हांखे मिली वेंदी पर उहा मिलंदी इहा सराई मोहन सलेमान खेड़ो जेको SP आहे उन खां मिलंदो था सो चई त उन खां मां अची वई मां माण्हू मोकिलियोमांसि ॿुधायोमांसि त इहो पंहिंजो हीअ ॻाल्हि आहे असांखे खपे फर्नीचर बि खपे क्राकरी बि खपे सो अचे थी VIP अचे थो हुनजी विज़िट आहे सो हुन चयो ठीकु आहे सभु खणी वञो कालीन सोफ़ा प्लेटूं वग़ैरह जेके क्राकरी आहे उहो खणी वियो पर हुन ॾींदे इहा हिकिड़ी ॻाल्हि हुननि खे ज़रूरी कई त बाबा ही वठी वञो पर ॿिए कंहिं खां जेके आहिनि से सामान इहो न वठिजो जो हुनजो ख़्यालु हो त उहो पाण मिली वेंदा इहा पवर साहब ॿुधाई ॿी ॻाल्हि हुन पवर साहब मूंखे ॿुधाई जेका मूंखे न विसरंदी उन ॿुधायो त हैदराबाद जी ट्रेरी जेका आहे सा कराची खां पोइ वॾे में वॾी ट्रेरी सम्झी वेंदी चाहे हैदराबाद उन वक़्त में हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि डिवीजन सॼे जी ट्रेरी उहा कंदी उन जो हिकिड़ो ट्रेरी ऑफिसर हो उन जे बारे में पाण ॿुधाइणु शुरू कई त उहो एॾो त ईमानदार ऐं ख़ुदा तरस माण्हू आहे ऐं मज़हबी माण्हू आहे जो उनखे जेका बि पघार महीने में मिलंदी हुई उहा उन मां एतिरा पैसा रखंदो जंहिंमां हिकु वक़्त जी मानी खाई सघे ऐं हिकु चकी साबुण जी वठी सघे विझण लाइ ऐं कपिड़नि जो वॻो जेको आहे धोई पोतड़ो ॿधी ऐं जेका असां विझी वरी उहो साॻियो पाए दफ़्तर अचे सो उहो जेका असां उन खां मां पुछियो त साईं इहो पंहिंजो पर उन ॿुधायो त उहो एॾो त इहो हो इहा ॻाल्हि ॿुधाए वरी यकदमि चई उनजी हिकिड़ी वरी ॻाल्हि अजीब हुई मां चयो कहिड़ी चई त हू ज़बरदस्त डांसर हो उहो मज़हबी माण्हू डांसर हो त इहो मां पुछियोमांसि मुंहिंजो नालो चई नालो मूंखां न पुछ पोइ मां मुंहिंजो दोस्त हूंदो हो अलीशर बिरोही उहो उते ट्रेरी में कमु कंदो हो पोइ उनजी बि हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त उन खां पुछियुमि त इहो केरु ऑफिसर हो जेको इहो ईअं कंदो उहो नालो वठी वियो ॿुधायो मूंखे ॿुधाई त फलाणो माण्हू हो मूंखे नालो यादि न मूंखे नालो को शिकारपुर साइड जो को भाई हो उहो नालो ॿुधाई चई बराबरि हो ऐं पोइ अलीशर जी वरी ख़ासि ॻाल्हि इहा ॿुधायां त 1965 में हिन गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद मां मुंहिंजे माइटनि सां गॾु जेका असां ग्रेजुएशन कई ऐं पोइ वरी यकदमि हिनखे क्लर्क की नौकिरी मिली वई हैदराबाद ट्रेरी में पोइ हुनजो कमु जेको हूंदो हो 1964-65 खां वठी ऐं एतिरे क़दुरु जो पंहिंजो 2000 ताईं शायदि 2000 ताईं कमु इहो हूंदो हुअसि त जेके रोज़ाना वाउचर्स चेक इशू अथनि उन्हनि खे एंट्री करे पोइ हिन शादी कई ऐं असुलु भान सईदाबाद जो सो शादी जो कई त ॿारनि जे करे ओॾे वञणु थींदो हुअसि पोइ हुनखे ट्रेरी अफ़सर सां एतिरो वास्तो थी वियो हुनखे तुंहिंजो कमु खपे न मां महीने जे आख़िरी ॾींहं ते ईंदुसि जेके बि वाउचर हूंदा उहे मां तुंहिंजा एंट्री करे वेंदुसि ॿिए ॾींहुं पघार खणी पंहिंजी पोइ मां हलियो वेंदुसि तुंहिंजो कमु थियो मुंहिंजो कमु थियो पोइ चई त उहो हिकिड़ी राति जेका आहे सा मां ट्रेरी ऑफिस जूं टेबलूं मिलाए उन में राति उते सुम्हंदो हुउसि त अहिड़ा बि माण्हू इहे हुआ ऐं पोइ काॾे वियो उन खां पोइ मुंहिंजी प्रमोशन थी वरी इहो 19 ग्रेड में एडिशनल सेक्रेटरी थियुसि
पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट में ऐं उन खां पोइ वरी मुंहिंजी एडिशन जाम सादी कली 91 में या 89 में थी इहा ऐं उन खां पोइ वरी मां पंहिंजो 91 में जाम सादिक थियो चीफ मिनिस्टर हिकिड़ी पोस्ट उते क्रिएट 2 थियल हुयूं एडिशनल सेक्रेटरी जूं हिकिड़ी सेक्रेटरी जी 20 ग्रेड में ऐं 2 सेक्रेटरी जूं सेक्रेटरी में त पोइ इम्तियाज़ शेख साहिबु अची सेक्रेटरी थियो ऐं 2 जॉइंट उन में मां ऑलरेडी उते हुउसि ऐं ॿियो बि हिकिड़ो शेख साहिबु हो PCS शेख हा रागान जो उहो गुज़ारे वियो आहे उहो नालो हा न शहज़ादो ॿियो उन खां थोरो सीनियर पुराणो माण्हू उहो जेका असां अची 2 असां एडिशनल सेक्रेटरी थियासीं पोइ इम्तियाज़ साहिबु जॾहिं सेक्रेटरी थी वियो त उते अफंदी साहिबु बि हो उहो 20 ग्रेड में हो ऐं हा उहो त एक्साइज सेक्रेटरी बि रहियो उहो जाम साहिब जो वेझो अज़ीज़ बि हो तंहिंखे उते अची रखियईं सो उन्हनि इम्तियाज़ साहिब जो आयो त सभिनी हुन बि चयो ऐं शेख साहिब बि चयो त असां हाणे 18 ग्रेड वारो ऑफिसर इम्तियाज़ साहिबु उहो थी वियो आहे सेक्रेटरी हाणे असां 20 ग्रेड वारा 18 वारा इहे कीअं हिन जे हेठां कमु करे सघंदासीं सो पोइ असां इम्तियाज़ साहिब खे चयो त साईं हाणे असांखे इजाज़त ॾे त असां वञूं भली तूं जहिड़ी पोज़ीशन में आई तोखे साहिबु रखियो आहे उहो उनजी विश आहे मर्ज़ी आहे तूं रह पोइ वरी हुन जाम साहिब खे ॿुधायो जाम साहिबु असांखे घुरायो टिनी खां पुछियईं त भाउ तव्हां वञणु था चाहियो हा वञणु था चाहियो पोइ उन विच में हुन चयो त ठीकु आहे यू विल बी एट गुड पोज़ीशन्स ईअं चई असांखे इजाज़त ॾेई ऐं पोइ असां ॿियनि हंधनि खातनि में हलिया पोइ काॾे वियो उन खां पोइ मुंहिंजी जेका असां पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में थी अपॉइंटमेंट ऐं उन खां पोस्टिंग ऐं उन खां थोरे वक़्त खां पोइ वरी इहो इन में सिंध एम्प्लॉइज सोशल सिक्योरिटी इंस्टीट्यूशन में वाइस कमिश्नर सेसी में उते थियुसि पोइ उतां ई मां वेठो हुयुसि अञा मूंखे साल बि कोन्ह थियो उते वाइस कमिश्नर ते त हिकु दफ़े मूंखे दफ़्तर में फ़ोन आई हिकिड़े ऑफिसर जी हुन चयो त खेड़ा साहिबु किथे आहे पोस्टिंग अॼुकल्ह तव्हांजी मां चयो फलाणे हंधि आहे चयईं गवर्नर जो सेक्रेटरी थींदो मां उन में गवर्नर केरु आहे महमूद हारून हा मां चयो इहो अदा उते त फलाणो ऑफिसर हो CSP ऑफिसर 20 ग्रेड जो चए न उहो वञे थो इहो उमिरि ते हज ते थो वञे या उमिरि ते थो वञे ऐं मां चयो पोइ हू वापसि ईंदो वरी मूंखे ख़ाली कंदो सो चए न तव्हां थींदो मां चयो ठीकु आहे सुबुह जे टाइम ते ॻाल्हाए मंझंदि खां पोइ ऑर्डर निकिरी वियो पोस्टिंग जो मां 2 ॾींहं खां वठी उते वियुसि पोइ 91 ताईं मां सेक्रेटरी टू गवर्नर सिंध हुउसि उन ज़माने में ई इहो फ़ैसिलो थियो त इहा जेके चेयरमैन जेके इहा यूनिवर्सिटियूं जेके हुयूं उन्हनि जा चेयरमैन इहो वाइस चांसिलर त अपॉइंटिंग अथॉरिटी चांसिलर हूंदो हो गवर्नर लेकिन बोर्ड्स जेके आहिनि एजुकेशन में आहे त उते इहो फ़ैसिलो थियो त असांखे ज़हन में आयो त जेको हैदराबाद बोर्ड आहे उहो एजुकेशन वज़ीर हो इहो जेको MQM जो वज़ीर MA जलील उन हैदराबाद जे बोर्ड जे पैसनि मां उते हैदराबाद में लतीफ़ाबाद में हिकिड़ो कंप्यूटर साइंस जो इंस्टीट्यूट ठाहे छॾियो जॾहिं इहा ख़बर पई हिते त हिननि चयो त बाबा बोर्ड जे जेके फंक्शन्स में स्कूल खोलणु आहे स्कूल जा इम्तिहान वठणु आहे फस्ट ईयर इंटर ताईं सेकेंडरी या हायर सेकेंडरी वठण जा त हिननि कीअं ठाहे उन ते हिकिड़ो केस बनाए ऐं अमेंडमेंट करे ऐं उहे पावर्स जेके आहिनि से बोर्ड जा जेके अॻे सेक्रेटरी एजुकेशन या एजुकेशन जे मिनिस्टर उहे हिन खां हटाए हेॾे कयासीं उन ते हू सख़्तु MQM नाराज़ थियो एतिरे क़दुरु जो MQM जो जेको वॾो तारिक अज़ीम जेको हो अज़ीम अमन तारिक उन खे जॾहिं इहा ख़बर पई त इहो बोर्ड हिन खां वठी जो था अथनि ऐं हैदराबाद में जेको इंस्टीट्यूट ख़तमु करण जो ऐलान थी वियो बंदि करण जो ऐं पोइ त उन गवर्नर खे महमूद हारून खे डायरेक्ट ॻाल्हाए हुनखे इहो थ्रेड कयईं त तूं हीउ खातो वरितो आहे पाण वटि ऐं तूं हिनखे जेका असां इहो इंस्टीट्यूट बंदि थो करीं मां तुंहिंजे लाइ हैदराबाद जे क़िले में वञी ऐं बयानु ॾियोसि पोइ उनजे नतीजनि जो तूं ज़िम्मेवारु हूंदे पोइ छा थियो उन खां पोइ उन में न आयो क्रिशर में न आयो ऐं इहो इम्प्लीमेंट थी वियो ऐं इहो पंहिंजो पोइ जीअं इहो गवर्नमेंट वटि रहियो हींअर हाणे वरी उन में फर्दर अमेंडमेंट करे हाणे उहो वरी चीफ मिनिस्टर खे बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटीज़ वग़ैरह इहे ॾेई छॾियूं
यूनिवर्सिटी ऐं चांसलर बि जेको आहे सो अॻे गवर्नर हो उन खे हटाए करे वरी चीफ मिनिस्टर खे हिन खे इहा तब्दीली थिए हाणे तव्हां गवर्नर हाउस घणो वक़्तु रहियो ओवर 2 years ऐं फ़ौजियुनि खां पोइ वॾे में लॉन्गेस्ट टेन्योर मुंहिंजो हो अच्छा हा हा ऐं महमूद हारून बि हिकिड़ो पंहिंजे लेखे हिकिड़ी तारीख़ हुई उहो बि अजीब क़िस्म जो माण्हू हो ऐं वॾो इंसानु हो ऐं बुर्दबार ऐं हीअ ऐं उनजी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हुई उहा इहा घर में बेंटले कारूं ऐं मर्सिडीज़ कारूं बीठल हूंदियूं हुयसि ऐं कॾहिं कॾहिं ड्राइव करे पाण इहा जेका 1000 cc वारी कल्टस आहे उन ते चढ़ी ईंदो हो त इहा बि उनजी वॾाई हूंदी ऐं टाइम ते अचणु टाइम ते वञणु ऐं इज़त करे ॼाणनि ऐं इज़त माणे ॼाणनि हाणे महमूद हारून जे दौर ते बि मां अव्हां सां पोइ तफ़सीली ॻाल्हायां थो ॼाम वारो दौर बि तव्हां गुज़ारे आहियो हाणे पोइ काॾे वियो ॼाम वारे ज़ोर खां पोइ न महमूद हारून गवर्नर महमूद हारून खां पोइ गवर्नर थी वियो 91 खां पोइ वरी मां थियुसि एडिशनल सेक्रेटरी बजट फाइनेंस में शहदाद शेख असांजो सेक्रेटरी हो पोइ 94 जी बजट जेका आहे असां 95 जी उते कढी पोइ उनखां पोइ इमीडिएटली उते ई हुउसि त मुंहिंजी प्रमोशन थी 20 ग्रेड में ऐं मूंसां गॾु मंज़ूर पंहिंजो जेको भुट्टो उन जी बि गॾु थी पब्लिक सर्विस कमीशन वारो न उनजो भाउ सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू सीनियर मेंबर हो मंज़ूर उहो CNW में बि थियो रहियो उहो थियो PCS मां सेक्रेटरीट सर्विस मां पहिरियों माण्हू हुउसि जेको 21 ग्रेड में आयासीं उन साल पोइ इहो 20 ग्रेड में प्रोमोट थियो सेक्रेटरी सर्विस जेका आहे 2 साल थियासीं पोइ वरी गॾु असां 21 ग्रेड में प्रोमोट बि थियासीं ऐं उनखां पोइ वरी जेका आहे सा एडिशनल चीफ सेक्रेटरी डेवलपमेंट मां थियुसि जेका मुशरफ जो दौर अची वियो ऐं उनखां पोइ मुंहिंजी 2002-03 में अपॉइंटमेंट थी एज़ एडिशनल चीफ सेक्रेटरी डेवलपमेंट जिते मां तक़रीबन 8 ताईं मार्च 8 ताईं जेका उते मां पोइ 5 साल जो रहियो ॿियो को रहियो आहे उनखां अॻु में मनियुनि टुटण खां पोइ AR आखूंद 7 साल हो उहो मशहूरु हैदराबाद जा हा इहो पंहिंजो रहियो ऐं उनखां पोइ लॉन्गेस्ट टेन्योर मुंहिंजो हो ऐं शायदि अञा ताईं मुंहिंजो लॉन्गेस्ट टेन्योर आहे PND बि थी वई हा पोइ छा कयो PND में मां ई उतां ई रिटायर कयुमि उतां वरी पोइ कॾहिं कॾहिं तव्हां चीफ सेक्रेटरी हा इन में उहो इहो थींदो त इनवेरेबली छा थींदो आहे त जॾहिं चीफ सेक्रेटरी कॾहिं मुल्क खां ॿाहिरि वेंदो आहे या मोकल ते हूंदो आहे या छा हूंदो आहे त उन में जेका आहे सा उनखे जेका आहे सा चार्ज जेका आहे सा इनवेरेबली सीनियर मोस्ट जेको ऑफिसर हूंदो आहे उनखे मिलंदी आहे यानी उन में 21 ग्रेड में सिर्फ़ु हिकिड़ो पोस्ट हूंदी हुई एडिशनल चीफ सेक्रेटरी डेवलपमेंट ऐं उन में मूंखे इहा जेका असां चार्ज मिली 2 दफ़ा 2 आकेंस ते मूंखे मिली आहे हालांकि उन वक़्त में इहा पोस्ट जेका आहे 21 ग्रेड में रखण जो मक़सदु बि इहो हूंदो त छाजे करे जो PND जो एडिशनल चीफ सेक्रेटरी जे हेठ में जेके बि डेवलपमेंट जा जेके सेक्टर्स आहिनि उन्हनि जा हेड्स यानी एजुकेशन वेंदा आहिनि रिटायर कॾहिं थियो मां 2006 में थियुसि ऐं पोइ 2 साल अरबाब जे ज़माने मूंखे इहो कंटिन्यू कयुमि ऐं उहो मार्च 8 में पूरो थियो 2008 में हा हा वरी जॾहिं मोहतरमा जी पीपल्स पार्टी जी 3 गवर्नमेंट आई हा त तव्हां पोइ माना रिटायर्ड मां रिटायर थियुसि ठीकु मां रिटायर थियुसि हाणे पाण हिकिड़ी नंढड़ी साई वठी ऐं तव्हां सां कुझु इंतिहाई अहम ऐं सॉलिड क्वेश्चन्स जेके सिंधी माण्हू चाहिनि था उहे सम्झण बि चाहिनि था नाज़रीन मोहतरम ग़ुलाम सरवर खेड़ो साहब असां हुनजी नौकरी पूरी कईसीं ऐं पोइ 2 साल इज़ाफ़ी चार्ज खां पोइ हाणे रिटायर थी वियो हाणे ज़मीनियूं संभालींदो ॻोठु वरी हलूं था हुनजे पर हाणे हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ साईं सां हवालु था कयूं कुझु चीफ मिनिस्टरनि जे बारे में कुझु चीफ सेक्रेटरियुनि जे बारे में कुझु सिंध जे बारे में कुझु सिंध गवर्नमेंट जेके बि रहियूं आहिनि उन्हनि में जेके पॉलिसियूं ॾिठियूं अथसि उन्हनि जे बारे में असांजी अहलियत असांजी एजुकेशन असांजी इमारत ऐं असांजी ओसर जेका आहे उन जे बारे में नंढड़ी साई खां पोइ असां सां गॾु रही